FBI ऑफिसर्स इहो ॾिसी परेशान हुआ त जंहिं जेल में कैदियुनि खे खुलियल बि छॾे ॾिजे त बि हू भॼी नथो सघे। उतां अथॉरिटीज़ जे नके हेठां 3 कैदी आख़िर कीअं भॼी विया। सभिनी खां हैरानी जी ॻाल्हि इहा हुई त 10 कलाकनि ताईं जेल जी अथॉरिटीज़ खे कीअं उन्हनि जे भॼण जी ज़रे भर बि ख़बर न पई। न सिर्फ़ FBI पर USA जी टॉप लेवल एजेंसी बि हिन केस खे हल करे न सघियूं। असां ॻाल्हि करे रहिया आहियूं हिकु अहिड़े जेल ब्रेक जी जेको 62 सालनि खां सिर्फ़ उलझली न बल्कि दुनिया जे लाइ हाणे मिस्ट्री बि थी वियो आहे। नाज़रीन, पैसिफिक ओशन में मौजूद ही हिकिड़ो नंढो आइलैंड आहे त सिर्फ़ 22 एकड़नि ते फैलियल, पर हिते दुनिया जा ख़तरनाक मुजरिमनि खे रखियो वेंदो आहे। अल्कट्राज़ जे नाले सां मशहूर ही आइलैंड समुंड में हिकु वॾे पथर ते ठहियल आहे। उन जी वजह सां हिन खे द रॉक बि चयो वेंदो आहे। हिकु त ही आइलैंड परे परे ताईं समुंड सां घेरियल रहे थो ऐं वरी ॿियो एक्स्ट्रा प्रोटेक्शन जे लाइ हिन जी चौधारी 15 फुट डिघी फेंस बि ठाहे छॾी आहे, छो त ही पैसिफिक ओशन जे खुलियल मैदान ते मौजूदु आहे। तेज़ हवाऊं ऐं वॾी लहरूं हिन आइलैंड खे हमेशह घेरे रखनि थियूं, जिथे हद खां वधीक सिक्योरिटी ॾिनी वेंदी आहे। इन शॉर्ट, जेकॾहिं केरु हिते अची वञे त उन जो निकिरणु कंहिं बि सूरत में मुमकिन न हो। उन सभु हालतुनि खे ॾिसंदे 1934 ईस्वी में हिन खे फेडरल प्रिजन डिक्लेयर करे छॾियो। हिन खे इनस्केपेबल जो दर्जो हासिल हो। पर 12 जुलाई 1962 में अल्कट्राज़ जो सभु भरम तॾहिं टुटो जॾहिं 3 कैदी उतां जी सिक्योरिटी खे वॾी चालाकी सां धोखो ॾेई फरार थी विया। हिन कहाणी जो मेन किरदारु हिन 4 माण्हुनि जो आहे, जंहिंमें जॉन विलियम ऐं क्लिंस एंगलिन पाण में भाइर हुआ। हिननि खे हिकु बैंक जी चोरी में हिते रखियो वियो हो। उन खां पोइ ही आहे फ्रैंक मोरिस, जेको 13 सालनि जी उमिरि में जेल जी शिकिल ॾिसंदो रहंदो हो। हिन खे बि अल्कट्राज़ में बैंक जी चोरी जे इल्ज़ाम में रखियो वियो हो। आख़िर में ही आहे एलन वेस्ट, जेको पहिरियों बि केतिरा ई दफ़ा जेलनि मां भॼण जी कोशिश करे चुको आहे। इन ई सबब जे करे हिन खे बि वॾी सिक्योरिटी लाइ अल्कट्राज़ जेल में रखियो वियो हो। एलन वेस्ट हिन जेल में काफ़ी अरसे खां आहे, जंहिं करे हिन खे जेल जे कंपाउंड जे बारे में ॿिनि खां वधीक ख़बर हुई। अल्कट्राज़ मां भॼण जी सोच सभ खां पहिरीं 1960 में एलन वेस्ट ई पंहिंजे उन्हनि साथियुनि खे ॿुधायो हो। एलन जेल जे ब्लॉक बी में लूप होल तलाश कयो हो, जितां हिननि जो भॼण शायदि कंहिं हद ताईं मुमकिन हो। हाणे मसइलो इहो आहे त ही चारई लंच ब्रेक वग़ैरह में मिलनि त पिया, पर हिननि जा सेल्स ब्लॉक बी में न हुआ। ही चारई कोशिश में लॻल रहिया त हिननि खे ब्लॉक बी में मोकिलियो वञे। खुशकिस्मती हुई उन्हनि जी त जेलर हिननि खे ब्लॉक बी में शिफ्ट करे छॾियो, ऐं उहो बि हिक ॿिए जे बराबर में। हिननि जो पहिरियों टारगेट त पूरो थी वियो। चारई कैदी हिक ॿिए सां गॾु ब्लॉक बी में शिफ्ट थी विया। अॻिते हली 2 सालनि में ही पंहिंजे सेल्स जे अंदर ई छह ॻाल्हियूं करे रहिया हुआ। उन ॻाल्हि जी ख़बर कंहिंखे बि न हुई। 12 जुलाई 1962 में रूटीन जे मुताबिक़ सुबुह जो 7 बजे जेल स्टाफ सभिनी कैदियुनि खे उथारण लाइ निकिता। असेंबली में गणपति त उन्हनि में 3 कैदी गुम हुआ। जॾहिं स्टाफ सभिनी सेल्स खे ॿीहर चेक कयो त ब्लॉक बी में एंग्रिंग ब्रदर समेत फ्रैंक मोरिस खे पंहिंजनि ई बेडनि ते सुतल नज़र आया। उन्हनि खे इहा ॻाल्हि बिल्कुल बि नॉर्मल न लॻी त हिननि सेल्स जा दरवाज़ा खोलाए अंदर वञी उन्हनि खे उथारण जी कोशिश कई। उन दौरान छा ॾिसनि त टिनी सेल्स जे बेडनि ते रुॻो डमी हेड्स पिया हुआ। जी हा, उहे 3 भॼी चुका हुआ ऐं उन्हनि साबुण, प्लास्टर ऐं कंक्रीट जे मिक्सचर सां ठहियल ही डमी हेड्स रखे छॾिया हुआ। उन्हनि मां हिकु हथ लॻण सां ज़मीन ते किरी भॼी पियो, जंहिंखे हिन फोटो में बि ॾिसी सघिजे थो। ही मंज़र ॾिसी पूरी जेल स्टाफ जा होश खता थी विया। इन्हनि इहो सम्झी त कैदी त आइलैंड खां ॿाहिरि त नथा वञी सघनि, त हुननि पूरे आइलैंड जी ॻोल्हा शुरू करे छॾी, पर किथे बि उन्हनि जो नालो निशान न मिलियो। सभिनी खे हिकु ई शइ तंग करे रही हुई त इन्हनि एतिरी हाई सिक्योरिटी हूंदे बि हिकु बि न पर 3 कैदी भॻा त भॻा कीअं। यादि रहे त उन्हनि भॼण वारनि में एलन वेस्ट न हो, जंहिंजो असल में ही सॼो मंसूबो हो। इन्वेस्टिगेशन टीम घुराई वई ऐं FBI खे बि रिपोर्ट कयो वियो। इहो ॾिठो वियो त 3 पंहिंजी सेल्स जी भित में लॻल हिकु नंढी वेंट खे भञी ॿाहिरि निकिता। हैरानी त तॾहिं थी जॾहिं ख़बर पई त 3 न बल्कि 4 सेल्स जा वेंट भॻल हुआ। जी हा, ही चौथो वेंट एलन वेस्ट जो हो, जेको कंहिं वजह सां पंहिंजी वेंट खां ॿाहिरि निकिरी न सघियो। एलन वेस्ट खे हाणे चङी तरह मालूम थी वियो हो त उन जे बचण जो को चांस कोन्हे। इन ई ॻाल्हि में पंहिंजी भलाई सम्झी त हू इन्वेस्टिगेशन टीम खे सॼो प्लान ॿुधाए। हिते ई एलन मञियो त ही सॼो प्लान उन जो हो। उन ई डमी ठाहिया हुआ
ऐं उन्हनि में लॻल वार उन ई जेल में हेयर कट जे दौरान चोराया हुआ। चइनी सेल्स जी पोईं भित खे नंढो वेंट हो जंहिंजी साइज़ 5x9.5 इंच हुई। एलन खे उन्हनि सेल्स जी लूप होल मालूम हो छो त हू जेल जे मेंटेनेंस में बि कमु करे चुको हो। उन खे ख़बर हुई त हिन जूं भितियूं सिर्फ़ 6 इंच थुलियूं आहिनि ऐं वेंट जे सोराख़ खे आसानी सां वॾो करे सघिजे थो। 6 महीननि खां चारई कैदी मौक़ो ॻोल्हे हिन वेंट में सोराख़ कंदा हुआ। हू किचन मां चोरायल चमचनि जी मदद सां ही कमु कंदा हुआ, जॾहिं त आख़िर में हिननि जेल जे वैक्यूम क्लीनर जी मोटर सां हिकु ड्रिल मशीन बि ठाही हुई। हू इन खोटराईअ खे सीक्रेट रखण लाइ उन जे अॻियां म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट या को सामान वग़ैरह रखे छॾींदा हुआ। ही सॼो कमु ख़ासि तौर ते म्यूज़िक वारे टाइम जे दौरान कयो वेंदो हो, जॾहिं जेल ब्लॉक में काफ़ी आवाज़ वग़ैरह हूंदो हो। वेंट हिकु कॉरिडोर में निकिरंदो हो जिथे का बि सिक्योरिटी न हुई। हितां खां हिकु ड्रेन पाइप सिधो ब्लॉक जी छत ते वेंदो हो जितां हू अक्सर मेंटेनेंस जो कमु कंदा हुआ। अल्कट्राज़ में कैदियुनि खे बिज़ी रखण लाइ उन्हनि खां मेंटेनेंस जो कमु करायो वेंदो हो। ही चारई कैदी बि मेंटेनेंस करण छत ते वेंदा हुआ। उन ई बहाने हू पंहिंजे भॼण जे मंसूबे जे लाइ हर नंढे में नंढी शइ जो बि जाइज़ो वठंदा हुआ। छत खां हू हिक ॿिए पाइप खे इस्तेमाल करे हेठि लथा ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते आइलैंड जे 15 फुट वॾी फेंस खे पार करे भॼी निकिता। उन्हनि पंहिंजी सॼी तयारी पूरी करे छॾी हुई। रबर रेनकोट्स खे जोड़े हू पंहिंजे लाइ हिकु इन्फ्लेटेबल राफ्ट बि पहिरियां खां ई ठाहे छॾी हुई। ही रेनकोट्स जेल एडमिनिस्ट्रेशन जे तरफ़ खां ई ॾिना वेंदा हुआ, जेके हू बहाने सां गॾु कंदा वेंदा हुआ। उन खां अलावा रेनकोट्स मां ई हिननि पंहिंजे लाइ लाइफ जैकेट वांगुरु हिकु शइ बि ठाही हुई, जेका राफ्ट जे कमु न करण ते उन्हनि खे पाणी में ॿुॾण खां बचाईंदी। पर FBI जे लाइ मुसलसल सवाल ही हो त हू भॼी वञण वारा कैदी हिनमहिल किथे आहिनि। उन्हनि जे चौथे साथी एलन वेस्ट ॿुधायो त मंसूबे जे हिसाब सां हिननि खे सभ खां पहिरीं अल्कट्राज़ जे वेझो उत्तर में एंजल आइलैंड मां गुज़री मेन ज़मीन ते लहणो हो, जिते सिक्योरिटी न हुजण जे बराबरि आहे। उतां खां हिननि खे हिकु गाॾी ऐं कुझु कपिड़ा चोराइणा हुआ। अल्कट्राज़ जो चौधारी सभिनी मेन लैंड्स ते ॻोल्हा कई वई, पर किथां खां बि चोरी जी रिपोर्ट न मिली। इम्पॉसिबल सिक्योरिटी खे अंधो करे भॼण वारनि कैदियुनि खे समुंड खई वियो या एलन वेस्ट जी कहाणी FBI खे चरियो करण लाइ ठाही वई हुई। उन्हनि टिनी जो किथे को बि निशान न मिली रहियो हो। ब्लॉक B जी छत ते मौजूद फुटप्रिंट्स जिथे ही सभु शयूं ठाहियूं हुयूं, उहा सीक्रेट वर्कशॉप ऐं जंहिं पाइप तां हू हेठि लथा, उहे पहिरियों जा निशान ॾिसी इहा त पक थी वई त एलन वेस्ट जी कहाणी पूरी न हुई। हाणे FBI सां गॾोगॾु कोस्ट गार्ड ऐं ब्यूरो ऑफ प्रिजन्स ऐं US मार्शल सर्विस बि हिन केस में शामिल करे समुंड में कैदियुनि खे ॻोल्हण शुरू थी विया, पर उन्हनि खे किथे बि न कैदी मिलिया ऐं न ई का राफ्ट या न वरी का लाइफ जैकेट। ही पुलिस केस खां हटी करे हाणे हिकु मिस्ट्री केस थी रहियो हो। चौथे ॾींहं ते कोस्ट गार्ड खे तरंदे काठ मां ठहियल हिकु पेडल मिलियो, जेको मञियो वञे थो त उन ई राफ्ट जो ई हिसो आहे। उन ई खां पोइ रेनकोट्स मां ठहियल 2 बैग्स बि मिलिया, जंहिंमें कैदियुनि जो ज़ाती सामान जहिड़ोक फैमिली फोटोस ऐं लेटर वग़ैरह बि मौजूदु हुआ। उते अंदाज़ो लॻायो वियो त ही 3 कैदी ज़िंदा मेनलैंड ते न पहुता, छो त ही सामान अहिड़ो आहे जंहिंखे को बि कैदी आसानी सां नथो छॾे सघे। का बि डेड बॉडी 2 ॾींहं खां पोइ पाणी जे मथाछिरे ते तरण लॻंदी आहे, पर केतिरनि ई महीननि खां इन्वेस्टिगेशन टीम खे न का बॉडी मिली न ई को बॉडी पार्ट। हिकु थ्योरी इहा बि आहे त 3 कैदी राफ्ट सां न पर तरी करे मेनलैंड विया हूंदा। 1962 ईस्वी में भॼण खां पोइ FBI एंगलिन ब्रदर्स जी फैमिली ते वॾी नज़र रखी वेंदी हुई। उन्हनि जे हिकु भाइटे डेविड विंडनर FBI खे ॿुधायो त एंगलिन ब्रदर्स जे वॾे भाउ जे मरण जे वक़्तु पंहिंजी भेणुनि खे ॿुधायो त उन्हनि जा भाइर सही सलामत मौजूदु आहिनि ऐं हू उन्हनि सां राब्ते में आहे। केतिरनि ई घरू भातियुनि FBI खे इहो ॿुधायो त फैमिली जे नंढे वॾे ॾींहं में 2 औरतूं अजीब क़िस्म जे मेकअप में ॾिठियूं वयूं आहिनि, जेके शायदि जॉन ऐं क्लेरेंस ही वेस मटाए अचनि था, पर उन खां पोइ उहे 2 मायूं कॾहिं नज़र न आयूं। उन खां अलावा हिन केस जे 15 सालनि खां पोइ एंगलिन ब्रदर्स जे कज़न
ब्राज़ील में ॿिन्ही भाइरनि खे हिकु क्लब में ॾिठो ऐं उन्हनि जो फोटो बि कढियो। उन्हनि जी फैमिली जो बि इहो ई मञणु आहे त ही एंगलिन ब्रदर्स ई आहिनि, पर यूएस मार्शल सर्विस जी इन्वेस्टिगेशन जो मञणु आहे त हिननि फोटो में जेके माण्हू नज़र अची रहिया आहिनि उन्हनि जी उमिरि एंगलिन ब्रदर सां मैच न पई करे। इहो आख़िरी दफ़ो हो जॾहिं एंगलिन ब्रदर जे ज़िंदा हुअण जी ख़बर मिली हुई। उन खां पोइ अॼु ताईं इन्हनि जी का ख़बर न पई। भॼण जे 1 साल खां पोइ अल्काट्राज़ खे बंदि करे छॾियो। 1979 में हिमत हारे FBI ऑफिशियली हिन केस तां हथ खणी छॾियो। यूएस मार्शल सर्विस आहे जिते ही केस अञा ताईं खुलियल रहे थो ऐं ही तॾहिं ताईं खुलियल रहंदो जॾहिं या त कैदी पकड़िया नथा वञनि, या त हिननि जी डेड बॉडी नथी मिले, या त हिननि जी उमिरि 99 सालनि जी थी वञे। अल्काट्राज़ खे हाणे नेशनल पार्क में मटायो वियो आहे जिथे टूरिस्ट अॼु ताईं ब्लॉक बी जे उन्हनि सेल्स खे ॾिसी सघनि था जिथां 62 साल पहिरियां एंगलिन ब्रदर्स ऐं फ्रैंक मोरिस ऐं उन्हनि जो साथी एलन वेस्ट कैद थियल हुआ। उम्मीद आहे त ही वीडियो तव्हांखे ज़रूर पसंदि आई हूंदी। हिन चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूर प्रेस कंदा त जीअं हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।